आज़मायो मूं ॾिठो तुंहिंजो प्यार वो समझी न सघियो साधक ली राय मोचे अणे थियो आई बेज़ार वो तुंहिंजो पैसन ते आ प्यार सच लिखियो मोहम्मद शरीफ राय में अल्लाह। इन कलाम जो शायर साधक अली रायमू ॻोठ बेराड़ी जो वेठल आहे। कलाम लाइ फरमाइशा समंद खियाड़ी खां अज़ीज़ला नज़र अहमद डांबारियो खां गुलाम नबी ॻोठ खीमी जे पार खां। प्यारा दोस्तों अली अकबर इन तव्हांजे साम्हूं हिन केसट जा सिलेक्शन मास्टर थर धरती जा सुरीला शायर मोहम्मद शरीफ रायमू ॻोठ हडल जो वेठल आहे ऐं वफ़ा गनी रायमू पॿे जे पार जो वेठल आहे ऐं तावन कयो आहे शौकत समेजो ॻोठ ईसब जे पार जो वेठल आहे ऐं ही केसट कयां पियो जंहिंजे हवाले सां जब्बार अली समेजो मुंहिंजो शागिर्द ही सभु दोस्त जेके बि सिलेक्शन मास्टर जिन्हनि जा नाला ॿुधायासीं ही मुंहिंजा जानी हिननि जी पहिरीं रिकॉर्डिंग आहे इंशाल्लाह सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी। कंपनी में साम्हूं वेठा आहिनि। ओ मोहबत ॾेई मूं आज़मायो पोइ बि मिठाला मूं सां निभायो वो तुंहिंजो पैसन ते आ प्यार तूं मतलब जो वही यार तुंहिंजो पैसन ते आ प्यार तूं मतलब जो वही यार मोहबत ॾेई मूं आज़मायो पोइ बि मिठाला मूं सां निभायो तुंहिंजो पैसन ते आ प्यार तूं मतलब जो वही यार तुंहिंजो पैसन ते आ प्यार तूं मतलब जो वही यार। पाण गलायो उथण वेण मूं तोखे सेखारियो मिंतू करे मूंसां पाण गलायो उथण वेण तोखे मूं सेखारियो कॾहिं नंढड़ो हुए तूं ॿार तुंहिंजो पैसन सां वा प्यार कॾहिं नंढड़ो हुए तूं ॿार तुंहिंजो पैसन ते आ प्यार। पैसन ते आ प्यार